बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आऊं आहियां तव्हांजो मेज़बान अल्लाह बख़्श कुंभर। असांजे सिंधी समाज जेको हिकिड़ो तारीख़ी सक़ाफ़ती मुआशिरो आहे ऐं हिन समाज में केतिरियूं ई उथल पुथल ऐं भंज डाह थिया आहिनि, पर मौजूदा सूरत हाल में जेके इक़दार असांजी सोसाइटी में आहिनि, जेके रिवायतूं आहिनि, उनजो तमामु हिकिड़ो वॾो भंज डाह थियो आहे। उन जा सबबु छा आहिनि ऐं समाज खे बदिलाइजे कीअं, ज़िमेदार कीअं कजे, ऐं घर घर में जेके इख़्तिलाफ़ात आहिनि, इन्हनि क़िस्मनि जूं जेके शयूं असांजी सोसाइटी में तमामु घणियूं हींअर आहिनि, त उन्हनि शयुनि जो हल छा आहे ऐं कहिड़े नमूने सां उनखे बहितर कजे। ऐं उहे माण्हू जेके राज जा धणी आहिनि, राज संभालीनि था, राज्यनि जा चङा मुड़ुस आहिनि, ऐं उन्हनि ॾे माण्हुनि जो घणो ध्यानु आहे, मुतवजह थियनि था, त इहो असांजो अॼु जो मौज़ू आहे। ऐं असां सिंध जे हिकिड़े इंतिहाई ज़िमेदार ऐं सिंधी समाज लाइ हिकिड़ो भरझलो सम्झंदड़ असांजो साईं हाजी ख़ैर मोहम्मद खोखर साहब, जेके पाण खोखर बिरादरी जा पाकिस्तान में चीफ सरदार पिणु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त सिंध में जेके हीअ जेका सूरत हाल आहे, इन जो आख़िर सबबु छा आहिनि। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। सभ खां पहिरीं हाजी साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे हिन चैनल खे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। हाजी साहब, हिन वक़्तु सूरत हाल जेका असांजी सॼी सिंध में जेको मुआशिरे में आहे, तमामु वॾो हिकिड़ो भंज डाह आहे, त उन जा सबबु छा आहिनि ऐं इन जो हल छा थो कढी सघिजे। हर घर जो हिकिड़ो माण्हू वॾो थींदो आहे फैमिली में। वालिद साहब जॾहिं जहान छॾे थो कंहिं माण्हू जो, त वॾे भाउ खे इम्पोर्टेंस मिलंदी आहे। घर जो बि वॾो, वरी मुहले जो बि वॾो, ॻोठ जो बि वॾो, राज जो वॾो, एरिया जो वॾो, इहो हिकिड़ो सिलसिलो मथां खां हलंदल आहे। उनखां पोइ माण्हुनि जा मसाइल आहिनि। मसाइल पॉपुलेशन बि तमामु घणी वधंदी थी वञे। 50 साल पहिरीं वेंदो पॉपुलेशन में, हींअर वक़्त में वेंदो त केतिरो फ़र्क़ु आहे। जेतिरा माण्हू जेतिरा वधंदा, मसाइल वधंदा। त उन जो हल जो तरीक़ोकार हिकिड़ो जेको मूं ॿुधाए छॾियो आहे, इहो आहे। जी। ॿियो आहे अदालत आहे, पुलिस आहे, सभई दरवाज़ा माण्हुनि लाइ खुलियल आहिनि। अदालतूं जेके आहिनि, उन्हनि में जेके सिविल मैटर मसइलनि जा मामला आहिनि, पॉपुलेशन बि घणी आहे, रश बि अदालतुनि ते, त उन करे डिले तमामु घणी थी थिए। तंग थी पोइ माण्हू लोकल बिरादरियुनि में वेही, उतां जे इलाइक़नि जा मुअज़्ज़िन सां, पॉलिटिशन सां वेही मसाइलनि जा हल ते अचनि था। उहो सिलसिलो हींअर हलंदल आहे। माज़ीअ में चाचो शाह नवाज़ चूणे जो उनजा फ़ैसिला बि तमामु घणा मशहूरु, ग़ुलाम मोहम्मद महर साहब जा, मौजूदा वक़्त में मंज़ूर पंवर साहब जा, ऐं तव्हांजा इहे फ़ैसिला हिकिड़ा ॾाढा मशहूरु बि आहिनि, ऐं माण्हू ख़ुदि ब ख़ुदि चाहींदा आहिनि त इहे असांजा फ़ैसिला कनि त बहितरु आहे। असां माण्हू जन यकीन थो थिएसि भई हिते मुंहिंजो इंसाफ़ु थींदो। असां वटि जेकॾहिं को अचे थो हींअर, आउं पंहिंजे किरदार ते वेही ॻाल्हायां मुनासिबु कोन्हे, पर मुंहिंजी जेका बि मालूमात वठणी आहे, उहा तव्हां इलाइक़े मां वठंदो, तव्हांखे ख़बर पवंदी माण्हू छा था चवनि। माण्हू छा था चवनि। तव्हां सां मुंहिंजा केॾीमहिल कचहरियूं थींदियूं आहिनि, त अर्ज़ु कंदा आहियूं त अलाह जे महबूब वटि बि हिकिड़ो ॿुधोसीं हदीस हवालो, माण्हू मसाइल जे हल जे लाइ वेंदा हुआ। खेनि जेको जवाबु मिलियो सॼी उम्मत जे लाइ, हिकिड़े उन माण्हू जे लाइ कोन्हे। जी हा। हिकिड़ो माण्हू वञे थो, या रसूला, आउं चाहियां थो जंहिं मुहले, जंहिं पाड़े में वेठो आहियां, जंहिं ॻोठ में वेठो आहियां, उते मुंहिंजी इज़त हुजे, उन लाइ रस्तो ॾे। पाण सगोरनि फरमाया त मुहले ॻोठ जे माण्हुनि जी तकलीफ़ में हुननि जी साथ ॾींदो, तव्हांजी इज़त में इज़ाफ़ो थींदो। मोकिलाइण महिल हू थो चवे, हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चवे, इन में जेकॾहिं को तूं पंहिंजो ज़ाती मक़सदु रखियो इज़त में, त तुंहिंजी इज़त नाहे वधणी। त जेको बि सरदार तौर ते मुंतख़ब थिए थो, उनखे पग ॿधाई वञे थी, त उनजे अबनि ॾाॾनि जी हिकिड़ी जेका इज़त आहे, उहा बि उन में शामिलु आहे। त उनजो उहो भरम रखण में कहिड़ी हद ताईं माण्हू कामयाबु विया आहिनि, या उन्हनि पंहिंजनि वॾड़नि जे उन खां बि उन्हनि बेवफ़ाई कई आहे। हलणो हर इंसान खे अॻियां आहे। बेशक अलाह जे महबूब खे बि 63 साल मिलिया आहिनि,
त हिते जेके इंसान आहिनि उहे एवरेज में इन उमिरि जा आहिनि। हाणे उन जो किरदारु जे वॾनि जो हो, उन जॻह ते नंढा आहे त उहा पोज़ीशन कान पई मिले जेका वॾनि जी हुई। जिदत में बि वञे मामिलो त किन किन जॻहियुनि ते हले थो, किन किन जॻहियुनि ते नथो हले। त जिन जिन जॻहियुनि ते नथो हले उतां जा बिरादरियुनि जा चङा मुड़ुस उहे उथी वरी ॿियनि सरदारनि जी ॿियनि क़ौमुनि में वञंदासीं, तव्हां वटि मसइले जा हल आहिनि ऐं ऑनेस्टी तव्हांजी हले थी, असीं तव्हां वटि कराईंदासीं, पंहिंजनि खे छॾियो पिया अचनि। अच्छा, असां तव्हां वटि अक्सर हिन वक़्तु फ़ैसिला कहिड़ी नोयत जा अचनि था? घरेलू झड़नि जा अचनि था, ज़मीनुनि जे फ़साद जा अचनि था, ऐं कहिड़े क़िस्म जा घणा वधीक फ़ैसिला अचनि था? सर ॾिसो, फ़ैसिला हिन वक़्तु जेके आहिनि से घणा ॾेती लेती था अचनि। बिरादरियुनि जा जहिड़ा था थियनि, मफ़ादनि ते जंग आहे। उते तव्हां सां अॻे बि हिकिड़ी आम ॻाल्हि कंदो आहियां त नाराज़गी किथे आहे बिरादरी में, भित भित सां, बनो बने सां, जिते माण्हू वेठो आहे। पोइ फ़ैसिलनि जा मसइलनि जा हल बि उतां जे इलाइक़े जा माण्हू था कनि। बिल्कुलु। अच्छा, ॿियो हज़ब जेके अॼुकल्ह छोकिरियूं घरां भॼनि थियूं ऐं माउ पीउ खां पोइ वञी पंहिंजे महबूब सां शादी कनि थियूं, पोइ इहो जेको सबबु छा आहे ऐं इन जो रोकिजे छो, ऐं इहो गैप पैदा छो थो थिए? ॾिसो सर, पोएं ज़माने में ऐं अॼु में फ़र्क़ु आहे। हींअर आज़ादी एजुकेशन में हर कंहिं में आहे। त अभी हिकिड़ो हदीसी हवालो अलाह जे महबूब जो आहे, जी, पंहिंजी नियाणियुनि जी मुख़्तलिफ़ क़बीलनि में शादियूं करायो ताकी दुश्मनियूं घटिजनि। बेशक। ठीकु साईं, असांखे रस्तो मिलियल आहे, उन में इहो कोन्हे त न अदा बिरादरी खां ॿाहिरि ॾियणी कान्हे, न, नियाणी जी रज़ामंदी न आहे, निकाह कोन्हे, उहो हराम आहे। हाणे हींअर आउं चवंदुसि वधीक जदीद दौरु आयो आहे, सहूलियत थी पई आहे। जेकॾहिं वालिदेन नाजाइज़ियूं था कनि, इन कल्चर में अची, पुराणनि कल्चर में अची बिरादरी खां ॿाहिरि नाहे निकिरणो, नापसंदी में ई शादियूं थियनि, उते ई नाराज़गियुनि में पंहिंजे लव में अची अदालत ते वञे। अदालत नियाणी जी जेका मर्ज़ी आहे उन ते थी अचे। उन खां पोइ जेकर वालिदेन एवरेज में अचनि था अदालतुनि में, अदालत नियाणी खे बि घुराए थी, उन मुड़ुस खे घुराए थी, माइटनि खे घुराए थी, चैम्बर में बि छॾे ईंदा त बाबा वञो पाण में ठहो। वापसी में नियाणी थी पुछे जज, मामा तूं कहिड़े वक़्तु? आउं पंहिंजे मुड़ुस सां वेंदुसि। हल बाबा। त हींअर सिस्टम बि इहो आहे ऐं असांजी अदालत में 4 बिरादरी जा माण्हू अचनि था, माउ पीउ हिन खे वेझो करे ईंदा था, पर नियाणी जी मर्ज़ी खां सवाइ असांखे हक़ बि कोन्हे, दीनी तरह सां, दुनियावी तरह सां। तव्हां वालिदीननि खे छा पैगाम ॾींदो त उहे पंहिंजे ॿारनि जी तरबियत ऐं उन्हनि जी मर्ज़ी सॼो खे? सिस्टम तरबियत जो आहे। तरबियत ॾींदो त उन में बि दीनी हवालो आहे। अलाह जे महबूब वटि जेॾीमहिल पाण फ़रमाइनि तव्हां औलाद खे इल्मु ॾियो, त चीन ताईं बि वञिणो पए पर तइलीम ॾियो। बिल्कुलु मशहूरु आहे, हिकिड़े आम आहे। हुते हिकिड़ो माण्हू चए थो यार रसूल अल्लाह, मुंहिंजो अर्ज़ु आहे, मुंहिंजा आहिनि 2 ॿार ऐं हिकिड़ी धीउ आहे, हिकिड़ो पुटु। पाण सगोरनि फ़रमायो, इहो हदीसी हवालो अथव, पाण सगोरनि फ़रमायो त तव्हां हिकिड़े ॿार जी थो ॻाल्हि कनि त नियाणी खे तइलीम ॾे, पुट खे छॾ। छाकाणि नियाणी खे ॾींदो तइलीम त पंहिंजे औलाद जी तरबियत बहितर करे सघंदी। रस्ता त असांखे सभु आहिनि मिलियल, बाक़ी कल्चर जे हिसाब सां कल्चर ऐं दीन में वॾो फ़र्क़ु आहे। असांखे उन दीन जे पासे हलणु खपे। हीअ जेके छोकिरियूं घरां भॼी निकिरनि थियूं, त इन में ॾोहो छोकिरियुनि जो आहे या वालिदीन जो आहे? सर हींअर ॾिसो था त हीअ शइ बि अची वई आहे। जी, इंसान आज़ादु आहे, वर्ल्ड वाइड सॼी सिस्टम दुनिया जो तव्हां ॾिसो वेठा। त हाणे उन में असीं था चऊं त भई तरबियत हूंदी त वालिदेन माउ सां नियाणी खोली ॻाल्हाईंदी, वालिदा पंहिंजे मुड़ुस खे ॿुधाईंदी त भई नियाणी जो रुख़ बि हेॾां आहे या छोकिरनि जो रुख़ बि हेॾां आहे, त उन सिस्टम खे हलाइजे त बहितरु आहे। पंहिंजात खे अवलियत ॾियो, ईअं कोन्हे न, पर जेकॾहिं ॿारनि जी ज़हन चॉइस जो ॿिए पासे आहे त उन में मुदाख़िल न, पोइ उनजे घर जेके आहिनि से उनमें उहा नियाणी खे न मिली सघंदी सहूलियतूं, मोहबत, इज़त,
सुकून यानी शख़्सी आज़ादी जो न हुजण जे न करे हुजे। हा इन पहलू न हुजण जे करे हे पोइ इख़्तिलाफ़ात वधनि था ऐं जेके ज़ाती अनाऊं हिकिड़ो ठाहियो वेठा आहिनि ज़ात परस्ती ते क़बीले जो हा इन हवाले सां तव्हां छा समाज खे पैगाम ॾींदो? सर आऊं समाज खे बि पंहिंजी जॻह ते पर बिरादरी जे हवाले सां असां वटि मसाला बिरादरियुनि जा बि अचनि था, ॿियनि क़ौमुनि जा बि अचनि था, इलाइक़े जा था अचनि, इन्हनि सिलसिलनि में एवरेज में था फ़ैसिला अचनि त असीं चवंदा आहियूं त बाबा न्याणी जी मर्ज़ी ते रखो, प्रायोरिटी न्याणी खे ॾियो। जेकॾहिं तव्हां ॿिन्ही खे वेझो कयो, क्रिश्चन हिकिड़े सां मुंहिंजी दोस्ती आहे, उन चयो त असांजो जेको निकाह थींदो आहे गिरजाघर में थींदो आहे, उते जेके हुन जा वॾा आहिनि इदारनि जा जी हा, बुज़ुर्ग आहिनि, छा चवंदा आहिनि हुनखे, पोइ पॉप, छोकिरी बि राज़ी पई ॿुधाए त आउं राज़ी आहियां, साईं मामिलो बि अची वियो, उते निकाह जो माहौल थो ठहे, पर हुनखे हुकूमत तुंहिंजो कमु आहे न्याणी जी जे फेस रीडिंग कर, मजबूरी में हुनजो मोह जो गांव ख़ुशी कान हूंदी, जेकर ख़ुशी अचे थी हुनखे त बिस्मिल्लाह कर, जे नथी अचे त उनखे ब्रेक कजे, मां तकड़ि करी माइटनि सां बि गॾु पई अचे, राज़ पोइ बि ॾेखारे पई, पर असल फेस रीडिंग कर। इहो त एतिरो असांजे दीन में बि इलाही ॻाल्हियूं आहिनि जंहिंखे असीं वज़ाह सां खोले नथा सघूं। माना असांजे सिंध में बि जेके न्याणियूं जिन जा चहिरा मुरझायल आहिनि मुरझायल आहिनि, उनजे निकाह ते सोचणु खपे। सोचणु खपे। इहो वालदीन जो ऐं असांजे समाज जो फ़र्ज़ु आहे त इहो जबरन न हुजणु न खपे। पर न हुजनि त दौलत तव्हांजी औलाद आहे, बेशक ऐं उनजी बि ख़ुशी जो ख़्यालु रखो। एवरेज में जेके आहिनि ज़िदनि वॾेरनि जा सरदारनि जा पंहिंजा आत्मा न कढूं, ग़लति। इहो न कढण जो सबबु पंहिंजी मिल्कियत बचाइणु उन में बि आहे, वधि में वधि प्रायोरिटी उन में आहे। त पंहिंजे घर जी जेका प्रॉपर्टी आहे, जेको हिसो न्याणी खे मिलंदो हा, उहो असां ॿिए ॾे पीउ मरण खां पोइ प्रॉपर्टी में शेयर त आहे न, बेशक घणी घटि आहे जी पर हा, आहे न। आहे सही। हा, त इलाही ॻाल्हाए सघिजे थो, हाणे हीअ त तव्हांजी मीडिया ते पिया ॻाल्हायूं, हुनखां सवाबु असीं इलाही ॻाल्हाए सघूं था। माना इन्हनि सबबनि जे करे असांजी सोसाइटी में हिकिड़ी भंजडाह वारी सूरत आहे। तमामु घणी आहे, तमामु घणी आहे। कुझु फ़र्क़ु आयो आहे, ठीकु आहे, 25% आयो आहे, 75% अञा मामला रहिया पिया आहिनि। एजुकेशन सां उहे मसइला हल पिया थियनि। असां फ़ैसिला तव्हां बि कयो था न्याणियुनि जे इन घरां भॼी निकिरण जा, कुझु ॿिया बि सरदार ऐं क़बीला उहे बि कनि था, त पोइ उते वरी सॼो कसूरवार न्याणियुनि खे सम्झियो थो वञे ऐं पोइ उहे यकतरफ़ा हिकिड़ा फ़ैसिला हूंदा आहिनि ऐं उहो वरी जबर में वधीक हिकिड़ो इज़ाफ़ो हूंदो आहे। उन शइ खे रोकण लाइ छा थियणु खपे? सर ॾिसो, जेके माण्हू मसाइल जे हल जे लाइ उते इलाइक़े जे मुहसिन वटि वञनि था, हाणे असुलु ज़िमेवारी उन जी आहे। तइलीम बि आहे, जी हा, हिकिड़ो दीन आहे, ॿियो कल्चर आहे। असां वटि काफ़ी दीन ते अधु माण्हू कोन पिया हलनि, कल्चर ते वधीक पियो हले मामिलो। तव्हां पाण सीनियर सम्झो था, जी हा, इहो कल्चर ख़तमु थियणु खपे, ॻाल्हि ख़तमु। पंहिंजी ज़ात में हू कल्चर खे बि एतिरी अहमियत कोन था ॾियनि जेतिरो जनरल फ़ैसिलनि में कल्चर खे था अहमियत ॾियनि। इहे पुराणियूं जेके रिवायतूं आहिनि असांजे कल्चर जो जेको हिसो ठहियूं आहिनि, त उन में तब्दीली अचणु खपे। सिर्फ़ु दीन ते वञनि, रस्तो सॼो रखियो आहे। जिथे मुंहिंजो अलाह जे महबूब जी हदीस कढो, मुख़्तलिफ़ हदीसूं आहिनि, सही बुख़ारी आहे, तिरमिज़ी आहे, ॿियूं बि हदीसूं आहिनि। असां हिकिड़ो ॾुखियो सुवालु आहे, पर अचो। मां सम्झां थो त तव्हां खां इहो आउं ज़रूरु कयां। ठीकु आहे। जिते तव्हां चओ था त न्याणी जे चहिरे ते उहा मुस्कुराहट ऐं ख़ुशी जो हुजणु ज़रूरी आहे, त छा जेको निकाह पढ़ाईंदड़ मौलवी आहे उहो पंहिंजे उन निकाह जी फ़ीस खे अज़ीज़ करे या दीन जे हिदायतुनि ते जेके इहे ॻाल्हियूं आहिनि उन्हनि जो बि ख़्यालु रखे? सर रखिणो त हुनखे पंहिंजी फ़ीस खे ख़तमु करिणो आहे, पंहिंजी लालच खे ख़तमु करिणो आहे। चलो हुनजो रिज़्क़ आहे, उन में को मसइलो कोन्हे को, पर अवलियत हुनखे बि ॾियणी आहे। पर माइट जेॾी महिल आणीनि था ॿार खे मजबूर करे था विहारीनि, पोइ जेकॾहिं ख़ुशी न आहे तॾहिं मजबूरनि माइट जो इज़त रखण जे लाइ
कंदलो ॾे थी। जी नाज़रीन, अॼु असां सिंध जी हिकु अहिड़ी शख़्सियत सां ॻाल्हि ॿोल कई आहे जेको समाज में भंजटा आहे उनखे ख़तमु करण लाइ ऐं समाज जे ॻूढ़नि पहलुअनि ते उनखे हिकिड़ो तजुर्बो बि आहे। उनजे उन फ़हम फ़रासत इल्मी अकुल ऐं दानाई खां असां समाज खे आगाह कयो आहे त जीअं समाज में जेके पैदा थींदड़ नंढड़ा मसइला उहे आसानी सां हल थी सघनि। इनशाला कंहिं ॿिए प्रोग्राम में पंहिंजी मुलाक़ात थींदी। तेसिताईं पंहिंजे मेज़बान अल्लाह बख़्श कुंबर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।